नाज़रीन नवांखे ख़बर ॾियूं त सिंध हुकूमत मकानी चूंड मुलतवी करण लाइ इलेक्शन कमीशन खे हिकु वधीक ख़त लिखी छॾियो आहे। मकानी इदारनि वारे खाते तरफ़ां चूंड मुलतवी करण लाइ सूबाई इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखियो वियो। अव्हांखे हिकु ॿी अहम ख़बर ॾियूं दादू खां त मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल माजिद सोलंकी जे केस में SSP उमरकोट जे कचे में ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल माजिद सोलंकी जे केस में SSP उमरकोट जी कची ज़मानत मंज़ूर कई वई आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट पारां SSP उमरकोट एजाज शेख जी 50,000 रुपयनि जे मुतलक़ एवज़ ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं दादू मां त मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट पारां SSP उमरकोट एजाज शेख जी 50,000 रुपयनि जे मुतलक़ एवज़ ज़मानत मंज़ूर कई वई आहे।